इस्लामाबाद एहतिसाब अदालत बानी PTI ऐं बुशरा बीबीअ जे ख़िलाफ़ 190 मिलियन पाउंड रेफरेंस ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। ॿिए तरफ़ स्पेशल जज सेंट्रल तोशाखाना 2 केस जी ॿुधणी कई। बानी तहरीक इंसाफ़ ऐं बुशरा बीबी जे वकीलनि जी इस्तदा ते ॿुधणी बिना कार्रवाई जे 21 डिसंबर ताईं मुलतवी कई वई। एहतिसाब अदालत जे जज नासिर जावेद राना महफ़ूज़ थियल फ़ैसिलो 23 डिसंबर ते ॿुधाईं थो 190 मिलियन पाउंड रेफरेंस ते फ़ैसिलो धुरियुनि जा हतमी दलील मुकमल थियण बाद महफ़ूज़ करे वरितो आहे। बानी तहरीक इंसाफ़ ऐं बुशरा बीबी जे वकीलनि हतमी दलील मुकमल करे वरिता आहिनि। प्रोसिक्यूशन टीम गुज़िरियल ॾींहुं दलील मुकमल कया हुआ। 190 मिलियन पाउंड रेफरेंस जो ट्रायल 1 साल में मुकमल थियो। नेब ट्रायल दौरान 35 शाहिदनि जा बयान रिकॉर्ड कया। बानी PTI जे वकीलनि शाहिदनि ते जरह कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।